मुल्क में ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हबी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। सॼे मुल्क में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जो ॾींहुं मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मसाजिद, गिटियुनि, बाज़ारुनि, सरकारी इमारतुनि खे ख़ूबसूरती सां सिंगारियो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में महफ़िल मिलाद, नात ख़्वानी ऐं रैलियूं पिणु जारी आहिनि। कराची, लाहौर, पेशावर, कोयटा, इस्लामाबाद समेत मुख़्तलिफ़ शहरनि में जश्न जूं तयारियूं मुकमल कयूं वियूं आहिनि। कराची में ईद मिलाद नबी जो मरकज़ी जुलूस शहीद मस्जिद कारादर खां रवानो थींदो, जॾहिं त के इलेक्ट्रिक पारां अॼु लोड शेडिंग न करण जो ऐलान पिणु कयो वियो आहे। सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर ऐं कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब सां गॾु फैज़ान मदीना पहुची महफ़िल मिलाद में शिरकत कई। उन मौक़े ते वॾे वज़ीर चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ऐं तालीमात ते अमल करण सां ई मुआशरे में अमन ऐं मुहबत ऐं भाईचारो ऐं इतिहाद खे हथी ॾेई सघिजे थी। हिन अवाम खे ईद मिलाद नबी जो मुबारकबाद पिणु ॾिनी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जश्न ईद मिलाद नबी जे पुरमसरत मौक़े ते सिंध समेत सॼे पाकिस्तान जे मुस्लमाननि खे दिलि जी गहराईअ सां मुबारकूं ॾिनियूं आहिनि। मलीर में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जुलूस जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त अॼोको ॾींहुं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासादत जी ख़ुशी, मुहबत ऐं अक़ीदत जो इज़हार जो ॾींहुं आहे। हिन चयो त पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां जुलूस ऐं मिलाद शरीफ़ जूं महफ़िलूं मुनक़िद कयूं पियूं वञनि, जिते आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में अक़ीदत ऐं मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल लिल आलमीन आहिनि ऐं संदन तालीमात समूरी इंसानियत लाइ अमन, मुहबत ऐं रहमत जो पैगाम आहिनि। वॾे वज़ीर दुआ कई त अल्लाह ताला रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके सॼी दुनिया जे मुस्लमाननि ते पंहिंजूं रहमतूं नाज़िल फरमाए ऐं कश्मीर ऐं फ़लस्तीन समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ ख़ितनि में ज़ुल्म ऐं ॾाढ जो शिकार मुस्लमाननि जूं मुश्किलातूं आसान फरमाए। हिन दुआ कई त अल्लाह ताला दुनिया में जिते बि मुस्लमान दुखनि ऐं मुसीबतुनि जो शिकार आहिनि उन जी हिफ़ाज़त फरमाए, खेनि अमन ऐं सुकून अता करे ऐं उम्मत मुस्लमान जूं मुश्किलातूं दूर फरमाए। वॾे वज़ीर चयो त अल्लाह ताला रहमतुल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदके दुनिया में अमन ऐं सलामती क़ाइमु फरमाए। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन इस्लामाबाद जे पिम्स अस्पताल में बाहि लॻण वारे अफ़सोसनाक वाक़िए ते गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में शर्जील इनाम मेमन चयो त पिम्स अस्पताल इस्लामाबाद में बाहि लॻण वारे अलमनाक वाक़िए ते सख़्तु सदमो पहुतो आहे। अस्पताल जहिड़े हसास हंध ते बाहि लॻण सबबु क़ीमती इंसानी हयातियूं ज़ाया थियण ते इंतिहाई ॾुखोईंदड़ ऐं अफ़सोसनाक आहे। ऐं चयो त हिन अफ़सोसनाक सान्हे में मासूम 9 ॼावल ॿारनि जो फ़ौत थियण दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर चयो त दुख जी इन घड़ी में हू फ़ौत थियलनि जे वारिसनि सां बराबरि में दुख जा शरीक आहिनि ऐं दुआ आहे त अल्लाह ताला खेनि हीउ वॾो सदमो बर्दाश्त करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शर्जील इनाम मेमन पिम्स अस्पताल में इलाज हेठि ज़ख़्मियुनि जी जल्द सिहतयाबी ऐं मुकमल शिफ़ा लाइ पिणु दुआ कई। फैज़गंज शहर करूंडी में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिलसिले में करूंडी जामे मस्जिद खां शानदार रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि खां थींदी मेन बस स्टॉप पहुती। रैली में आशिक़ाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे अंग में शिरकत कई ऐं मरहबा या रसूलल्लाह जा नारा बुलंद कया, जॾहिं त नात ख़्वाननि नातूं पेश कयूं ऐं गुलनि जूं पतियूं निछावर कयूं वियूं। रैली जे अॻुवाणनि चयो त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी इंसानियत लाइ रहमत बणिजी आया, संदन तालीमात ते अमल कामयाबी जो ज़रियो आहे। आख़िर में मुल्क जी सलामती, अमन ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वियूं।